जी नाज़रीन, कराची में CDD अमलदारन मुर्तज़ा वहाब जी प्रेस कॉन्फ्रेंस जारी हुई। मुर्तज़ा वहाब जो चवण हो त वॉल्टन मार्केट धमाके में अल्लाह ॾिनो मुलविस हो। इदारनि वटि अल्लाह ॾिनो बाबति पक्का सबूत मौजूद हुआ। कराची में CDD अमलदारनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुर्तज़ा वहाब चयो त अल्लाह ॾिनो रेलवे ट्रैक धमाकनि में बि मुलविस हो। हुन चयो त जवाबदार अल्लाह ॾिनो 2021 में बि गिरफ़्तार थियो हो। बाद में अदालत संदसि ज़मानत मंज़ूर कई। CDD अमलदारनि जो चवण हो त CCTV फुटेजिस में नज़र अचे पियो त अल्लाह ॾिनो धमाके में मुलविस हो। अमलदारनि मूजिबि दहशतगर्दनि जे कब्ज़े मां बारूदी मवाद हथ आयो। जवाबदार ईरान मां ट्रेनिंग वठी आयो हो। CDD अमलदारनि जो वधीक चवण हो त अल्लाह ॾिनो रियासत मुखालिफ़ इख्तियारनि में बि एहतजाजनि में बि शरीक रहियो। सदर वॉल्टन मार्केट धमाका दहशतगर्दी हुआ। मुर्तज़ा वहाब जो चवण हो त मुख्य जवाबदार के साथी समेत मुकाबले में मारे पियो। इदारनि वटि अल्लाह ॾिनो बाबति सबूत मौजूद हुआ। अवां खे आगाह कई पिया। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त वोल्टन मार्केट धमाके में अल्लाह ॾिनो मुलविस हो। इदारनि वटि अल्लाह ॾिनो बाबति पक्का सबूत मौजूद हुआ। कराची में CDD अमलदारनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुर्तज़ा वहाब चयो त अल्लाह ॾिनो रेलवे ट्रैक धमाकनि में बि मुलविस हो। हुन चयो त जवाबदार अल्लाह ॾिनो 2021 में बि गिरफ़्तार थियो हो। बाद में अदालत संदसि ज़मानत मंज़ूर कई। CDD अमलदारनि जो चवण हो त CCTV फुटेजिस में नज़र अचे पियो त अल्लाह ॾिनो धमाके में मुलविस हो।